टांगे सुवारी हिकु विसरी वियल सोनहरी दौर जी कहाणी। सिंध जी मिटीअ में कॾहिं अहिड़ो वक़्तु बि हूंदो हो जॾहिं सुबुह जो सिजु निकिरण सां गॾु घोड़नि जे टिप टिप जो आवाज़ फिज़ा में गूंजंदो हो। ॻोठनि जे कचनि रस्तनि खां वठी शहरनि जे पकनि वाटनि ताईं टांगे गाॾी ज़िंदगीअ जो अहम हिसो हुई। टांगे जी शाही सुवारी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत हालाणीअ में बि शाही सुवारी टांगो माज़ी जो समेत हालाणीअ में बि टांगो गाॾी तमामु घणी हूंदी हुई, जेके मुसाफ़िरनि जे अच वञ लाइ सुठो ऐं सस्तो ज़रियो हुअण सां गॾु महफ़ूज़ सुवारी हूंदी हुई। टांगे सुवारी सिर्फ़ु शहर में न पर शहर खां ॿाहिरि ॻोठनि ऐं भर पासे वारनि शहरनि में पिणु मुसाफ़िरनि खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदा हुआ। टांगे सुवारी जॾहिं फीडर रेल गाॾी हालाणी स्टेशन ते अची बीहंदी हुई त मुसाफ़िरनि जो ॿेड़ टांगनि ॾांहुं डोड़ींदा हुआ। टांगे वारा वॾी बबल सां सॾु कंदा, अची वियो ॻोठ हलणो आहे। उहो मंज़र अॼु बि कंहिं ख्वाब वांगुरु महफ़ूज़ थिए थो। मुसाफ़िर आराम सां वेही रस्ते में हवा जो मज़ो वठंदा, ॻाल्हियूं कंदा ऐं सफ़र जो लुत्फ़ माणींदा हुआ। टांगे सुवारीअ जो सभ खां वॾो फ़ाइदो उहो हो त उहा माहौल दोस्त हुई। न दूं न शोर न का आलूदगी, रुॻो घोड़े जी टिप टिप ऐं गाॾीअ जी हल्की झोली जेका दिलि खे सुकून ॾींदी हुई। उन खां अलावा टांगो सस्तो बि हो ऐं हर तबिके जो माण्हू आसानीअ सां सफ़र करे सघंदो हो, चाहे ग़रीब हुजे या अमीर, ऑफिसर हुजे या मज़दूर। उन दौर में शौक़ीन माण्हू घोड़नि जे नस्ल, संदन सींगार ऐं रफ़्तार ते ख़ासि ध्यानु ॾींदा हुआ। किन टांगे वारनि वटि सिजायल घोड़ा हूंदा हुआ जिन में ऐं शादियुनि में टांगे सुवारी खे तरजीह ॾींदा हुआ, छो त उहा इज़त ऐं शौक़ जी शाही निशानी सम्झी वेंदी हुई। पर वक़्त सां गॾु जदीद टेक्नोलॉजी अची वई, मोटर साइकिलूं, कारूं, ख़ासि करे रिक्शा आम थी विया, पर आहिस्ते आहिस्ते टांगे गाॾियूं रोडनि तां ग़ाइबु थियण लॻियूं। जिते अॻे घोड़नि जी टिप टिप ॿुधी हुई, उते हाणे रक्षनि जो शोर ऐं दूं नज़र अचे थो। टांगे गाॾीअ जे ख़तमु थियण सां केतिरा ई नुक़सान बि थिया। सभ खां वॾो नुक़सानु माहौल जो थियो, छाकाणि त रक्षनि ऐं ॿियनि गाॾियुनि सां फिज़ाई आलूदगी वधी वई। उन सां गॾु माण्हुनि ज़िंदगीअ सां उहो सुकून सादगी बि ख़तमु थी वई जेका टांगे सुवारी में हूंदी हुई। हाणे सफ़र तेज़ीअ सां ज़रूरु थिए थो, पर उन में न उहो मज़ो आहे न उहो आसान राब्तो। अॼु जे इन नए दौर नस्ल लाइ टांगे सिर्फ़ु किताबनि बुज़ुर्गनि जे ॻाल्हियुनि में मौजूदु आहे, पर जेके माण्हू उन दौर जा गुज़रिया आहिनि गुज़रिया से अॼु उन्हनि यादगिरियुनि खे दिलि जे सांढे वेठा आहिनि। शायदि वक़्तु वरी मोटी, पर टांगे सुवारी जी सादगी, ख़ूबसूरती ऐं माहौली दोस्ती असां लाइ हमेशह हिकु मिसाल रहंदी।